फ़कीराबाद कुंभ थाणे जी हद ॻोठ बाक़िर बोज़ार वेझो मुबैना तशद्दुद थियल औरत जो लाश हथ इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती औरत जी सुञाणप मसमात रूना लैला जे नाले सां थी। पुलिस मूजिबि पेरा खणी ॿिनि ॼणनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे। वधीक वाक़े जी जांच जारी आहे। कंबर शहर के गरीबाबाद मोहल्ले में छिते कुत्ते 7 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि में 30 वरियनि जो सोहेल कुरैशी, 35 वरियनि जो मोहम्मद आसिफ, 15 वरियनि जो शाहिद हुसैन समेत ॿिया शामिल आहिनि। छिते कुत्ते जे ॾाढ़ण सबबि ज़ख़्मियुनि खे DHQ ऐं PPHI सेंटरनि में आंदो वियो, जिते डॉक्टरनि खेनि वैक्सीन लॻाए घर रवानो करे छॾियो। मुतासिरनि मूजिबि म्यूनिसिपल इंतज़ामिया आॾो छिते कुत्तनि जे आज़ार बाबति दायो आहे, पर इंतज़ामिया पारां छिते कुत्तनि जे ख़ात्मे लाइ का बि कोशिश नाहे कई वई। कठो जेदी इंटरनेशनल वुमेन राइट्स फ्यूचर पारां शाहजहान मस्जिद खां प्रेस क्लब ताईं जश्न आज़ादी रैली कढी वई। रैली में शरीक शहरनि हथनि में बैनर ऐं पाकिस्तानी परचम खणी पाकिस्तान जिंदाबाद जी नारेबाज़ी कई। रैली जे अॻुवाण सदाम हुसैन ऐं ॿियनि चयो त मुल्क जी सलामती ईमान आहे। हिंदुस्तान समेत पाकिस्तान दुश्मन कुवतुनि खे पाक फौज मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। पाकिस्तानी अवाम पाक फौज सां हर क़दम ते गॾु बीठी आहे। कंबर में मुहाफ़िज़ पाकिस्तान ऑर्गेनाइजेशन तरफां शहर के हुसैनाबाद मोहल्ले में जश्न आज़ादी रैली कढी वई। उन मौके ते रैली के अॻुवाण गदा हुसैन जोयो, वसीम मंगरियो ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान की 78वीं आज़ादी के मौके ते जश्न आज़ादी रैली कढी आहे। पाक फौज पाकिस्तानी अवाम लाइ फ़ख्र आहे। मुल्क के तहफ़ुज़ लाइ हर शहरी के पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। रसूलाबाद के हिंगोरजा थाने की हद में ॾींहं ॾिठे जो बचल भंभरा पुलिस टिकट वटि नामालूम हथियारबंद शहरी मोहसिन मेमण खां लखे रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े बाद मेमण बिरादरी पारां हिंगोरजा थाने आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि SSP खैरपुर का मुतालबो कयो त फुर थियल रोक रक़म वापसि कराए शहर में अमन क़ाइमु कयो वञे।